खैरपुर ठरी मिरवा में शागिर्द साहिल मंगणार के जिनसी ॾाढाई जो निशानो बणाइण वारे केस में मुलविस जवाबदार सारंगसर के बख्तरबंद गाड़ीअ में पुलिस जे सख़्त पेरे हेठ दहशतगर्दी टोड़ अदालत में पेश कयो वियो। अदालत में ठरी मिरवा पुलिस दरख़्वास्त ॾिनी त जवाबदार सारंगसर के 14 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड लाइ पुलिस हवाले कयो वञे, पर अदालत 2 ॾींहनि जो रिमांड ॾेई जवाबदार के ठरी मिरवा पुलिस जे हवाले करे छॾियो। याद रहे तो जवाबदार सारंगसर खिलाफ जिनसी ॾाढाई जो निशानो बणायल शागिर्दनि जे वालिदैन ज़ाहिद मंगणार ऐं सिकंदर जावरी पारां धार केस दाख़िल कराया विया हुआ, जिन मां सिकंदर जावरी जे पुट वकार जावरी वारे केस में जवाबदार के अदालत में पेश कयो पियो, जॾहिं त साहिल मंगणार वारे केस में दहशतगर्दी जा कलम शामिल करे जवाबदार के 20 जुलाई सूमर वारे ॾींहं ते ॿीहर दहशतगर्दी टोड़ अदालत में पेश कयो वेंदो, जॾहिं त अदालत पारां जवाबदार जे DNA टेस्ट ऐं 164 तहत बयान वठण लाइ रिमांड ते पुलिस जे हवाले कयो वियो आहे। कैमरामैन सज्जाद शाह सां गॾु मोहसिन भट्टी, ऑनलाइन इंडस्ट्री वी, खैरपुर।